इब्न उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु शुरू जे हिस्से में ॾींहं जे विच में आख़िर में ॾंदण कंदा हुआ। बाक़ी इहा शइ उनजो ख़्यालु रहे त उहा थुक या जेका झग पेस्ट जी जमा थी वञे उहा पेट जे अंदरि दाख़िल न थिए, उनखे ॿाहिरि कढी सघिजे थो। कजल, सुरमो लगाइण, मिसवाक करणु, अहिड़ी तरह सां ख़ुशबू सूंघणु, पेस्ट वग़ैरह इस्तेमालु करणु, कननि या अखियुनि में फुड़ा वग़ैरह लॻाइणु, इन्हनि जो छा हुकुम आहे? छा इन्हनि सां रोज़ो बरक़रार रहे थो या न? सुरमो इस्तेमालु करणु ऐं अखियुनि में दवा विझणु इहो जाइज़ आहे। हिकु हदीस इन तालुक़ सां ज़िक्र करणु ज़रूरी आहे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु सहाबी खे इहो इरशाद फरमायो हो त बालिग़ फिल इस्तिंशाक़ इल्ला अन तकून साइमन। फरमाई त जॾहिं तव्हां नक में पाणी विझो त ख़ूब सुठे नमूने सां उन में पाणी विझो। हा, उन वक़्तु एहतियात कयो जॾहिं तव्हां रोज़े जी हालत में हुजो। हिन में ज़ाब्तो इहो आहे त जेकॾहिं उहा शइ इंसान जे मैदे ताईं पहुचे थी त पोइ उनखां बचणु ज़रूरी आहे। नक जे ज़रिए मालूम थियो त उहा शइ जेकॾहिं का दवा आहे या पाणी आहे त उहो मैदे में दाख़िल थी सघे थो, लिहाज़ा उन में एहतियात करणु खपे। बाक़ी सुरमो पाइणु इहो जाइज़ आहे, इंसानु सुरमो पाए सघे थो। कन में जेका दवा आहे उन जी मना जे बारे में बि का नस कोन्हे, उनजे करे उलमा इकराम उनखे जाइज़ करार ॾियनि था। त बाक़ी रहियो मामिलो जेको टूथपेस्ट जे हवाले सां आहे त हिन मामले में असांखे ॾिसणो पवंदो, छो त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबा जे वक़्त में इहा शइ कोन हुई। हाणे उलमा हिते अशबाह व नज़ाइर हिकिड़ो इल्मु आहे, उन जी रोशनी में मामलात खे सम्झनि था ऐं उन ते उनखे क़यास कनि था। जेकॾहिं अचूं था अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबा जे वक़्त में त असांखे ख़बर पवंदी त ॾंदण उन वक़्तु मौजूदु आहे, उन ते उनखे क़यास करे सघिजे थो। उन जा वाज़िह दलील मौजूदु आहिनि। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्नद अहमद जी रिवायत आहे, सहाबी ज़िक्र करे थो त मूं कई दफ़ा रोज़े जी हालत में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾंदण कंदे ॾिठो। इब्न उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु शुरू जे हिस्से में ॾींहं जे विच में आख़िर में ॾंदण कंदा हुआ। बाक़ी इहा शइ उनजो ख़्यालु रहे त उहा थुक या जेका झग पेस्ट जी जमा थी वञे उहा पेट जे अंदरि दाख़िल न थिए, उनखे ॿाहिरि कढी सघिजे थो। बाक़ी कुझु माण्हू चवनि था त टूथपेस्ट जो हिकिड़ो ज़ाइको हुजे थो। ज़ाइके जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं, ज़ाइको त जेको मिसवाक हुजे थो उन में बि हुजे थो। जीअं निम जो जेको ॾंदणु आहे उहो कड़ो थिए थो ऐं अहिड़े तरीक़े सां जेको खॿड़ जो ॾंदणु हूंदो आहे उहो नमकीन उनजो ज़ाइको हुजे थो। बल्कि फतुल बारी में हाफ़िज़ इब्न हजर रहमहुल्लाह इब्न सीरीन जो हिकिड़ो कौल ज़िक्र कयो आहे त हिकु माण्हू आयो ऐं चवणु लॻो त रोज़े जी हालत में ॾंदणु करणु कीअं आहे? त इमाम साहिबु वराणियो त जाइज़ आहे। त उन चयो त जेको ताज़ो ॾंदणु हुजे थो, मिसवाक हुजे थो, उन में त ज़ाइको हुजे थो। त इमाम साहिबु उनखे जवाबु ॾिनो त जॾहिं तव्हां वज़ू कयो था, जॾहिं तव्हां गुरड़ी कयो था, मुंहं में पाणी विझो था त पाणी जो बि हिकिड़ो ज़ाइको थिए थो। त सिर्फ़ु ज़ाइके जे हुजण जे करे उनखे इहो चवणु सही न आहे त उहो त ॾंदण जो बि जेको साबित आहे, मनसूस आहे, उनजो बि ज़ाइको थिए थो। त लिहाज़ा टूथपेस्ट इस्तेमालु करण में को हर्ज़ कोन्हे। बाक़ी इहो एहतियात ज़रूरु कजे त उन जी झग खे ॿाहिरि कढियो वञे ऐं पेट में उहा दाख़िल न थिए।